अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरनि जी दुनिया प्रोग्राम साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर हबीब लगारी। सभ खां पहिरियां असां नज़र विझंदासूं ख़ासि ख़बरनि ते। सिंधी असेंबली में आसिफ़ ज़रदारी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मज़मती ठहराव पास। मुख़ालिफ़ धुर जो एहतिजाज, चोर जा नारा। वायु तूफ़ान अॼु गुजरात सां टकराइबो, सिंध जी साहिली पट्टी में तूफ़ानी बरसात जो इम्कान। मीरपुर ख़ासि भरिसां नौजवान छोकिरी सां इज्तमाही ज़्यादती, वीडियो भरण जो इंकशाफ़। सुप्रीम कोर्ट जो स्कूल फीस में सालियानो 5% वाध करण जो हुकम। नेब टीम जो शर्जील मेमण जे फार्म हाउस ते छापो, अहम फाइल खणी वई। हैदराबाद में पार्क जो प्लाट ख़ाली कराइण लाइ ऑपरेशन, मज़ाहिमत, DSP समेत 5 ॼणा ज़ख़्मी। सदर, वज़ीर आज़म, चीफ जस्टिस ऐं आर्मी चीफ खे इनकम टैक्स खां छूट। नाणे वारे सलाहकार हफ़ीज़ शेख चयो आहे त टैक्स उगाड़ी में कंहिंखे नाराज़ करणो पियो त कंदासीं, पर मुआशी हदफ़ हासिल करण लाइ हर हालत में टैक्स उगाड़ी खे यकीनी बणाईंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान सिंध जे दौरे जो ऐलान करे छॾियो। आसिफ़ ज़रदारी जी गिरफ़्तारी जी ख़ुशी में PP शीन भेजा, काल्ह बि मुज़ाहिरा। बदीन में बिजली कटण तां झेड़ो, लाइनमैन ज़ख़्मी, सॼे शहर जी बिजली बंद। डिघड़ी वेझो चइनि ॾींहनि खां गुम नौजवान जो लाश झंग में दफ़नायो वियो। घरां निकितल जोड़े ख़ौफ़ विचां खूह में टिपो ॾेई छॾियो, छोकिरी फ़ौत, नौजवान ज़ख़्मी। सऊदी अरब में हौसी बाग़ियुनि जे मिज़ाइल हमले में 26 शहरी ज़ख़्मी। वारेह भरिसां संगावती तकरार तां औरत अगवा, फायरिंग में 3 ॼणा क़तल। फुलजी में क़तल कयल नीगर जा जवाबदार गिरफ़्तार न थिया, एहतिजाजी मुज़ाहिरो। अर्ज़ी भुट्टो भरिसां पुलिस चौकी ते छापो, 6 बांदी बाज़ियाब। ऐं हाणे पेश कयूं था तफ़सीली ख़बरूं। सिंधी असेंबली में आसिफ़ ज़रदारी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मज़मती ठहराव पास कयो वियो। मज़मती ठहराव में चयो वियो त नेब सऊं सिधो सियासी बुनियादनि ते कुझु क़ुवतनि जे हुकम ते आसिफ़ ज़रदारी खे निशानो बणाए रही आहे, खेसि फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। जाम मदद चयो त ज़रदारी खे अॻु बि 12 साल बेगुनाह क़ैद कयो वियो हो, पहिरियां उन जो हिसाब ॾिनो वञे। पिंडी ते एतमाद नाहे, असां सिंध खे सदाईं लाश ऐं बेगुनाह सज़ाऊं मिलियूं आहिनि। जॾहिं त शाला रज़ा जो चवणु हो त हिते पहिरियां नेब चेयरमैन खे ब्लैकमेल करे नतीजा साम्हूं आया। हुन चयो त इमरान ख़ान जी बाजी ऐं परवेज़ खटक समेत PTI में सभु चोर वेठल आहिनि, जॾहिं त सिंधी असेंबली में मुख़ालिफ़ धुर एहतिजाज करे चोर जा नारा हंया। हलीम आदिल शेख पंहिंजी सीट ते बीही गोड़ कयो, अपोज़िशन मेंबरनि पाण सां आंदल प्ले कार्ड खणी एहतिजाज कयो। अपोज़िशन मेंबर आरिफ़ मुस्तफ़ा जतोई हेडफोन हणी सुवाल कया, संदसि मुकेश चावला सां बि मुंहुं मारी थी। वायु तूफ़ान अॼु गुजरात सां टकराइबो, सिंध जी साहिली पट्टी में तूफ़ानी बरसात पवंदी। कराची खां ॾखण तरफ़ सामूंडी तूफ़ान वायु शिदत इख़्तियार करे वियो।
मौसमियात खाते चयो आहे त सामूंडी तूफ़ान जे करे अॼु ऐं सुभाणे सिंध जी सामूंडी पट्टी ते तूफ़ानी हवाउनि सां बरसाति पइजी सघे थी। सिंध जे मुहाणनि खे उन्हे समुंड में न वञण ऐं इख़्तियारनि खे अॻुवाट उपाउ वठण जी हिदायत कई वई आहे। मौसमियात खाते तरफ़ां जारी कयल साइक्लोन अलर्ट मूजिबि हवा जे घटि दबाव सबबि अरबी समुंड में पैदा थियल तूफ़ान वायो कैटेगरी 1 में तब्दील थी वियो। सामूंडी तूफ़ान कराची खां ॾखण तरफ़ 725 किलोमीटर जे मुफ़ासिले ते अरबी समुंड में मौजूदु आहे ऐं तेज़ी सां उत्तर तरफ़ वधी रहियो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त सामूंडी तूफ़ान वायो अॼु भारतीय गुजरात जे सामूंडी पट्टी सां टकराइजी वेंदो। ईंदड़ 24 कलाकनि ताईं सामूंडी तूफ़ान जी शिदत बरक़रार रहण जो इम्कान आहे। जॾहिं त तूफ़ान जे करे अॼु ऐं सुभाणे सिंध जी सामूंडी पट्टी बदीन ठटे ऐं थरपारकर ज़िलनि में तूफ़ानी हवाउनि सां बरसाति पवण जो इम्कान आहे। मौसमियात खाते जे इख़्तियारनि अलर्ट में ॿुधायो त कराची में ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं हीट व्यू जहिड़ी सूरतहाल बरक़रार रही सघे थी। ॾींहं जे वक़्तु सामूंडी हवाऊं बंदि रहंदियूं ऐं हवा में घिम जो तनासब वधीक हुजण करे गर्मी जी शिदत महसूस कई वेंदी। मौसमियात खाते मूजिबि समुंड में हवा जो दबाव ख़मीस ऐं जुमे ताईं बरक़रार रहंदो, जंहिंजे करे हीट व्यू जी लहर बरक़रार हूंदी। इख़्तियारनि सिंध जे मुहाणनि खे अरबा खां जुमे ताईं उन्हे समुंड में न वञण जी हिदायत कई हुई ऐं वाॻियल इख़्तियारनि खे ख़बरदार पिणु कयो हो त सामूंडी तूफ़ान वायो खे नज़र में रखंदे अॻुवाटी उपाउ वरिता वञनि। संगीन गद्दारी केस में परवेज़ मुशरफ जो दिफ़ा वारो हक़ बि ख़तमु कयो वियो आहे। मुशरफ पाण खे कानून हवाले करे ख़ासि अदालत रिमार्क्स में अदालत वधीक चयो आहे त पंहिंजी मर्ज़ी जो वकील करे सघे थो। रूपोश जवाबदार वकील जूं ख़िदमतूं बि नथो हासिल करे सघे। अदालत दिफ़ा लाइ पाण वकील मुक़ररु कंदी। मुशरफ जी बरियत जी दरख़्वास्त बि शुनवाई जोगी नाहे। कानून वारी वज़ारत खां दिफ़ा लाइ वकीलनि जा नाला पिणु तलब कया विया आहिनि। मुशरफ जे वकील चयो आहे त मुशरफ ज़िंदगी जी जंग विढ़ी रहियो आहे। इंसानी हमदर्दी तहत ॿियो मौक़ो ॾिनो वञे। मीरपुर ख़ासि वेझो नौजवान छोकिरी सां इज्तमाही ज़्यादती वीडियो भरण जो इंकशाफ़। मीरपुर ख़ासि जे इलाइक़े डिंघाण थाणे जी हद में ईद ते माइटनि वटि घुमण लाइ आयल हैदराबाद जे इलाइक़े टंडो फज़ल वासण सां चइनि जवाबदारनि पारां इज्तमाही ज़्यादती करे वीडियो भरण जो इंकशाफ़ थियो आहे। नौजवान नारी पंहिंजी भेण सां गॾु ईद ते माइटनि वटि घुमण लाइ ॻोठ सोराब लाशारी में आई, जिते खेसि चइनि उबाश ॻोठाणनि दोखे सां वीरान जाइ ते वठी वञी साणसि इज्तमाही ज़्यादती कई। छोकिरीअ पंहिंजे पीउ खे साणसि थियल ज़्यादती जो इतलाउ ॾिनो। उन मौक़े ते छोकिरी जो पीउ मुतासिर धीअ खे वठी डिंघाण थाणे पहुतो ऐं केस दाख़िल कराइण लाइ दरख़्वास्त ॾिनी। पुलिस पारां हिकु बासर MP जे चवण ते केस दाख़िल करण खां इनकार कयो ऐं खेनि टाल मटोल कंदे मेडिकल जो लेटर ॾेई कोट ग़ुलाम मोहम्मद सिविल अस्पताल मोकिलियो। मेडिकल कराइण बाद छोकिरी जे पीउ केस दाख़िल न थियण ते डिंघाण थाणे ते एहतिजाज कंदे चयो त मुंहिंजी न्याणी सां ज़ुल्म थियो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। तालका अस्पताल जे ज़रियनि खां मालूम थियो आहे त छोकिरी सां इज्तमाही ज़्यादती थियल आहे। इहो पिणु इंकशाफ़ थियो आहे त मुतासिरा छोकिरी जी वीडियो बि मोबाइल फ़ोन ते भरी वई आहे। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कंदासीं। सुप्रीम कोर्ट स्कूल फीस में सालियानो 5% वाध करण जो हुक्म ॾिनो आहे। सुप्रीम कोर्ट ख़ानगी स्कूलनि जी फीस में वाध बाबति मुख़्तसर फ़ैसिलो ॿुधायो। फ़ैसिले में ख़ानगी स्कूलनि जे हक़ में आयल लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कालअदम करार ॾिनो वियो। सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो बरक़रार रखंदे फीसनि में 20% घटिताई सुमे ते ॿिया अबूरी हुकम वापसि वरिता विया
अदालत चयो त ख़ानगी स्कूलनि खे कानून मुताबिक़ ई फीस वठणु घुरिजे। वाद लाइ जवाज़ पेश करणो पवंदो। नेब टीम शर्जील मेमण जे फार्म हाउस ते छापो हणी अहम फाइल खणी वई। नेब जी टीम टंडोजाम भरिसां शर्जील इनाम मेमण जे फार्म में जोड़ियल रावल हाउस ते ओचितो छापो हयो। टीम शर्जील मेमण जी ऑफिस ऐं तनज़ीमी कारवहिंवार लाइ जोड़ियल कंपाउंड ऐं घर जो जाइज़ो वरितो। हाउस जी इराज़ी जी माप बि कई वई। 7 एहलकारनि 2 कलाकनि ताईं हाउस जी तलाशी वरिती। हाउस में 3 घरेलू मुलाज़िम, कुझु सिक्योरिटी गार्ड मौजूदु हुआ। नेब टीम कुझु फाइल पिणु खणी वई। हैदराबाद जे कासिमाबाद फेज़ 2 वारे इलाइक़े में हाईकोर्ट जे हुकम ते पार्क जी ज़मीन ते अॼुल घर ॾाहिण लाइ ॿीहर ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान रहवासी ॿाहिरि निकिरी आया। सख़्त मज़ाहिमत कई वई। पुलिस सां झेड़ो थी पियो, जॾहिं त पुलिस वधीक नफ़री तलब कई। DSP मेहताब भट्ट ऐं 2 एहलकारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। SSP जी गाॾी जा शीशा टोड़िया विया। पुलिस कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार करे 100 औरतुनि समेत 250 माण्हुनि मथां केस दाख़िल करे छॾियो। सिंध में हफ़्ते अंदरि डेंगी जा वधीक 48 केस ज़ाहिर थिया आहिनि। कराचीअ जे समूरनि ज़िलनि में वधीक केस ज़ाहिर थिया आहिनि। 48 केसनि मां 43 केस रुॻो कराची जा निकिता। 2 केस घोटकी, 1 टंडोलाहियार, 1 हैदराबाद ऐं 1 केस ठठे ज़िले में ज़ाहिर थियो। रतोदेरो में पिणु वधीक 7 मासूम ॿारनि में HIV वायरस जी तस्दीक थी आहे। दोदापुर में हथियारबंदनि ताजूदेरो थाणे जी हद में ॻोठ शेर खान ओढो ते हमिलो करे हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में 3 ॼणा मारिजी विया। मासूम निगरी ऐं औरत समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। 4 कलाकनि ताईं फायरिंग हलण बावजूदि पुलिस तमाशो ॾिसंदी रही। चक भरिसां कारां इल्ज़ाम हेठि हिके ॾींहुं 2 औरतूं क़तल कयूं वियूं। ॻोठ साहिब जतोई में ग़ुलाम मुर्तज़ा पंहिंजी बेवह भाॼाई हलीमा खे कारां इल्ज़ाम मड़े क़तल करे छॾियो। जवाबदार ग़ुलाम मुर्तज़ा कारां इल्ज़ाम हेठि आयल नौजवान इख़्तियार कमालाणी खे फायरिंग करे ज़ख़्मी करे छॾियो। ॻोठ फरीद जतोई में शहज़ादो पंहिंजे सौट समीना ज़ाल जमशेद खे घर में बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। पुलिस जवाबदार शहज़ादो जतोई खे गिरफ़्तार करे लाश इस्पताल आणे पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो। टैक्स वारे मामले में हुकूमत आला अमलदारनि ते महिरबान। सदर, वज़ीर आज़म, चीफ जस्टिस ऐं आर्मी चीफ खे इनकम टैक्स खां छूट ॾिनी वई। नई बजट में मराहतूं हासिल कंदड़ तबिके लाइ इनकम टैक्स जी छूट बरक़रार हूंदी। FBR जे चेयरमैन पिणु टैक्स छूट जी तस्दीक करे छॾी। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी धीअ मुस्लिम लीग नून जी नाइब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान जी का बि हैसियत न आहे, पाण इनारो घुरंदो। बजट में अवाम ते क़यामत बर्पा कई वई। हर शइ मुहांगी थी। रेढ़ी वारे समेत को बि ख़ुशि न आहे। जलसे खे ख़िताब कंदे हुन वधीक चयो त राति जो 12 वॻे कहिड़ी ज़रूरत तहत ख़िताब कयो। नओं पाकिस्तान ठहण वारो हो त आवाज़ बंदि थी वियो। नालाइक आज़म खां पटाटा ऐं बसर मुहांगो थियण जो पुछो वेंदो त चवंदो नवाज़ शरीफ़ खे गिरफ़्तार कयो आहे। नाणे वारे सलाहकार हफ़ीज़ शेख चयो आहे त मुआशी हदफ़ हासिल करण लाइ माण्हुनि खे नाराज़ करणो पियो त तयारु आहियूं। अमीर माण्हुनि खे मुल्क लाइ सचो थियणो पवंदो ऐं टैक्स अदा करणो पवंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त तमामु जल्द कुझु ॾींहंनि लाइ सिंध जो दौरो कंदुसि। वक़्तु अची वियो आहे त क़ौम मनी लॉन्ड्रिंग कंदड़नि सां मुजरमाणो सलूक करे। बदीन में जिते पाणी जो बहरान बरक़रार आहे उते बिजली जी लोड शेडिंग बि जारी रहे थी। काल्ह बदीन में शहबाज़ रोड भरिसां मेमण पाड़े में हेस्को अमले तरफ़ां कनेक्शन काटण तां मुंहमारी खां पोइ झेड़ो थी पियो, जंहिंमें हिकु लाइन मैन अलाबख्श कातियार ज़ख़्मी थी पियो,
जंहिंखां पोइ हिस्को इख़्तियारिन झेड़े जी सज़ा समूरे शहर खे ॾींदे समूरे शहर जी बिजली बंदि करे छॾी। बिजली बंदि थियण जे करे शहरी भोगनाऊं भोगींदा रहिया। जॾहिं त पुलिस वटि हेस्को अमलदारनि तरफ़ां झेड़े जो केस दाख़िल करायो वियो। झेड़े में हिकु ॿार हारिस मथां पिणु ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल कयो वियो आहे। सऊदी अरब में बि हौसी बाग़ियुनि जे मिज़ाइल हमले में 26 शहरी ज़ख़्मी थी पिया। बाग़ियुनि अबहा एयरपोर्ट ते मिज़ाइल फायर कयो, जंहिंजे करे 26 शहरी ज़ख़्मी थी पिया। जैकमाबाद में ज़मीनी तकरार तां जवाबदार भाउ ऐं भाइटे खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ जुमा ख़ान दश्ती में जवाबदार पंहिंजे पुटनि समेत फायरिंग करे बहराम दश्ती ऐं संसद नौजवान पुट लियाकत खे क़त्ल कयो, जॾहिं त ॿिन्ही जूं घरवारियूं पिणु ज़ख़्मी थी पियूं। बुकेरा शरीफ़ भरिसां ताज़ी शादी कंदड़ कुंवार जे घर ते हमिलो। हथियार बंदनि घर ते हमिलो करे तशदुद जो निशानो बणायो। ॻोठ मूसा पिताफ़ी जे रहवासण उमे फरवा पिताफ़ी जी शादी जुमन खोखर सां कराई वई। मछरियल माण्हुनि कुंवार जे घर ते हमिलो करे संदसि घर खे बाहि ॾेई साड़े छॾियो। हैदराबाद में होटल मालिक जो पेनू फ़क़ीर नीगरी ते तशदुद। पिनीअ पंहिंजो पेट पालींदड़ नीगरीअ ते कासिमाबाद में पालारी होटल जे मालिक तशदुद कयो। 15 वरहनि जी पेनू फ़क़ीरियाणी तशदुद में ज़ख़्मी थी पई, जंहिंखे इलाज लाइ इस्पताल पहुचायो वियो। छाछरे भरिसां घरां निकितल जोड़े ख़ौफ़ विचां खूह में टिपो ॾेई छॾियो। छोकिरी फ़ौत, नौजवान ज़ख़्मी। छाछरे जे ॻोठ काॻिया मां जुगनू मल ऐं सुनीता मेघवाड़ पढ़ण लाइ घरां निकिता त खेनि ॻोठाणनि ॾिसी वरितो। ॿिन्ही ॼणनि ख़ौफ़ मां खूह में टिपो ॾेई छॾियो। 17 सालनि जी सुनीता फ़ौत थी वई, जुगनू मल मरणींग थी पियो। पुलिस पहुची छोकिरे जो लाश ऐं नौजवान खे ज़ख़्मी हालत में छाछरे इस्पताल आंदो। ज़ख़्मी खे हैदराबाद उमाणियो वियो। ॻोठाणनि मूजिबि जोड़ो पसंदि जे पढ़ण लाइ निकितो त ॻोठाणनि खेनि ॾिसी वरितो, जंहिं बाद उन्हनि ख़ौफ़ में खूह में टिपो ॾिनो। वारे भरिसां संगावती तकरार तां औरत अगवा फायरिंग में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। संगावती तकरार तां हथियार बंदनि घर पंहिंजा ते हमिलो करे औरत सवेरा ख़ातून खे मुबियाना तौरु अगवा कयो, जॾहिं त हथियार बंदनि जी फायरिंग में 50 सालनि जो सोणो चांडियो 2 औरतूं मुनवर ख़ातून ऐं सुमैरा ज़ख़्मी थी पियूं। आसिफ ज़रदारी जी गिरफ़्तारी जी ख़ुशी में मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु कया विया। हैदराबाद, नवाबशाह समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पीपी शीनभे जे सॾ ते एहतिजाज कयो वियो। जॾहिं ख़ुशी में कयल एहतिजाजी रैलियुनि में मुतालबो कयो वियो त आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ जांच करे खेनि सज़ा ॾिनी वञे, जॾहिं त पीपी शीनभे जे अॻवान अली अहमद पली पोटो चयो त आसिफ ज़रदारी खे इबरत जो निशानो बणायो वञे। फुलजी में क़त्ल कयल नीगर जा अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। मासूम ॿार खे ज़्यादती बाद क़त्ल कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। फुलजी स्टेशन ऐं दादू में वारसनि ऐं शहरियुनि एहतिजाज कयो। अर्ज़ी भुट्टो पुलिस चौकी ते छापो हणी 6 ॼणनि खे बाज़ियाब करायो वियो। सिविल जज मीरो ख़ान महमूदाबाद भुट्टो पुलिस चौकी ते बांदी बणायलनि खे आज़ादु करायो। डिघड़ी वेझो 4 ॾींहनि खां गुम नौजवान खे बेदर्दी सां क़त्ल करे लाश झंग में दफ़नायो वियो। 20 सालनि जे नौजवान मोहम्मद रहमान आराई खे जवाबदारनि क़त्ल करण बाद लाश झंग में खॾ खोटे पूरे छॾियो हो।
पुलिस जो चवणु आहे त मुख्य जवाबदार नवीद इक़बाल खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिं रहमान खे क़त्ल करण जो एतराफ़ पिणु कयो आहे। ख़बरनि जी दुनिया में हाणे पेश कयूं था अमीन अरबाब जे किताब धरती मुंहिंजी सरती मां चूंड अहसासाती तहरीर। न दुकाननि ते बांधणा रहिया, न वरी कुंभारनि वटि तबाकूं, उहे शिव मेड़ी जा भवाया, उहे ढगे गाॾियुनि ते सिंगारियल ॼिञनि जूं कतारूं ऐं शादी जे ॿधल ॾींहं जेतिरियूं ॻिचीअ पातल सुतली जूं गंढियूं ख़बर नाहे वयूं केॾा। हाणे त पीहन ते पियाजूं पचारूं ऐं अन खरे ते राति सनाटे में बांसुरी जा सुर बि नथा आलापजनि। तेली ॿारनि जा इशारा बि राति खे ॾिठे के ॾींहं थिया, वक़्तु बि फेरो खाए वियो ऐं हाकमाणा हुकम बि नज़ाकतूं वञाए वेठा। लॻे थो गिरोड़ी वारी ॻाल्हि बि सची थियण लॻी त राजा राकास थींदा, मुंद न वसंदा मींहं, कॾहिं कॾहिं शींहं कंदा सलाम सहन खे। हाणे त नज़र ज़रूरत जे नाले में असांजूं वागूं बि वेरनि जे वर चढ़ी चुकियूं। मेरे हाथों के तराशे हुए पत्थर के सनम आज बुत खानों में भगवान बने बैठे हैं। न लाखी जानी पुखे पुराण ते, न वरी फुलाणे जो को सिंध फेरो, न अजरक फुलड़ियूं पियूं कह परुअ ते, ऐं नई रूपले जे कह राज में जनता जागी वरी। चांदी मड़ियल तावीज़नि तां वेसा बि खजी विया ऐं माण्हू बि चंड टिपी विया। लोह ते लीका पाइण वारियूं ज़ुबानूं बि हाणे ज़ुबानियूं न थियूं कनि ऐं न वरी धरती थी धुबे हेॾिन छातियुनि वारा मुड़ुस मठेर ॾिसी। वो सजदा जिससे रूह ज़मी कांप जाती थी, आज उसी को तरसते हैं मुनवर व मेहराब। पर रुगो ईअं बि नाहे त ओखा पंध पहाड़ जा, पर इहो बि आहे त अञा रुञ मां रड़ अचे थी, मतां सम्झीअ मुआ मोर सारा। रुगो इहो बि नाहे त हाणे किंजर कंदी कोई तमाची कोन ईंदो, पर इहो बि आहे त पलियास अञा न थुहरनि, ॾिस भिटाए विझूं थियूं वरनि। ऐं रुगो इहो बि नाहे त तिरनि में हाणे तेल बाक़ी नाहे रहियो, पर इहो बि आहे त सिंध गिदड़नि बि नाहे खाधी। दुनिया में पैसे जी पंहिंजी अहमियत रही आहे। इंसानी ज़िंदगी में बि पैसो पंहिंजी अलॻि हैसियत रखे थो। तारीख़ में पैसे जी इर्तिक़ा बाबति अव्हां लाइ पेश कयूं था हिकु चूंड लिखणी। पैसे जी तारीख़ एतिरी पुराणी आहे जेतिरी दुनिया जी तारीख़। पैसो हर दौर में मौजूदु रहियो आहे, पोइ कहिड़ी बि शक्ल में हुजे। खाधे खां वठी कोडनि ई करेंसी ताईं हर दौर में दुनिया जो समूरो वहिंवार पैसे ते ई हलंदो रहियो आहे। को वक़्तु हो जॾहिं फ़क़्ति हिकु वेले जे खाधे या राति जो सुम्हण एवज़ माण्हू सॼो ॾींहुं कमु कंदा हुआ। किन हंधनि ते इहो सिलसिलो अञा बि हलंदड़ आहे। कंहिं दौर में अमरीकी वापारी हरणियुनि जो कारोबार कंदा हुआ। साॻे रीति माण्हू चौपायो माल, अनाज ऐं ॿियनि खाधे वारनि शयुनि जो कारोबार कंदा हुआ। उन्हनि लाइ हर दौर में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो नाणो इस्तेमालु कयो पियो वियो। पैसो पथर जी शिकल में। फिलिपाइन जे ओभर में याप ॿेट आहे। कंहिं दौर में हिते राई नाले पैसो हलंदो हो। राई असल में वॾनि पथरनि खे चयो वेंदो हो। माण्हू जबलनि मां वॾा पथर कुटे उन्हनि एवज़ ज़मीन या ॿी का शइ ख़रीद कंदा हुआ। उहे पथर 7-7 टन ताईं वज़नी हूंदा हुआ। केतिरा ई माण्हू पंहिंजी दौलत जो इज़हार करण लाइ अहिड़ा पथर घरनि ॿाहिरां बि रखंदा हुआ। जीअं त उन वक़्त में आबादी घटि हुई, ॿियो त पथर वज़नी निशांबर हूंदा हुआ, उन करे चोरी चकारी जो डप बि न हूंदो हो। साॻे दौर में कोड ऐं वहियल मच्छीअ जा ॾंद बि पैसनि तौरु कतब आंदा वेंदा हुआ। हिन वक़्तु याप ॿेट में अमरीकी डॉलर राइज आहे। चांहि जी पती वारो पैसो। तिब्बत ऐं एशिया जे ॿिनि जाबलू इलाइक़नि में 1935 ताईं चांहि जे पतनि खे पैसनि तौरु कतब आंदो वेंदो हो। माण्हू चांहि जे पननि जूं थयूं ठाहींदा हुआ ऐं पोइ मुख़्तलिफ़ शयूं वठण लाइ उन्हनि खे कतब आणींदा हुआ। लूण बि हिकु दौर में करेंसी हो। लॻभॻि 3000 साल अॻु लूण खे पैसे तौरु इस्तेमालु करण जो रिवाज आम हो। उहो ई सबबु आहे जो माहिवार पघार लाइ इस्तेमालु थींदड़ अंग्रेज़ी लफ़्ज़
सेलरी बि रोमन सेलेरियम आर्गुमेंटम मां निकितल आहे, जंहिंजो मतिलबु आहे सिपाहियुनि खे मिलंदड़ लूण वारो राशन। रोम जी सल्तनत क़दीम यूनान, अफ्रीका, मिस्र वग़ैरह में लूणु वॾे पैमाने ते मज़हबी रस्मनि में इस्तेमालु कयो वेंदो हो। एसि ताईं जो बाइबल में बि उन जा केतिरा ई हवाला आयल आहिनि। हिन वक़्तु दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि ऐं इलाइक़नि में लूणु निकिरे थो, पर लूण जा बि मुख़्तलिफ़ क़िस्म ई इस्तेमालु आहिनि। उन्हनि में मिर्नलिस बि हिकु मुख़्तलिफ़ क़िस्म आहे। पैसो पनीर जी सूरत में। उत्तर इटली जे बैंक लोन वग़ैरह ॾियण लाइ अॼु बि पनीर वठंदी आहे। उहो सिलसिलो 1953 खां हलंदड़ आहे। बैंक पनीर जा वॾा टुकड़ा सीरियल नंबर हणी 34 महीननि लाइ बैंक में रखंदी आहे ऐं बैंक पनीर जे हिकु टुकड़े जे एवज़ $340 ॾींदी आहे। हिन वक़्तु उन बैंक में 17,000 टन पनीर पियल आहे। सिकनि वारो पैसो। सिकनि जी तारीख़ लॻभॻि 1000 काफ़मीम ताईं मिले थी। पूरी दुनिया में केतिरनि ई मुक़बरनि ऐं क़दीम आसारनि मां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पुराणा सिका हथ आया आहिनि। चीन में शुरूआती दौर में लोह जा टुकड़ा पैसनि तौरु इस्तेमालु कया वेंदा हुआ, पोइ आहिस्ते आहिस्ते सिका ठहिया। 500 काफ़मीम धारे चांदी जा सिका ठहिया ऐं पहिरियों भेरो तुर्की जे माण्हुनि तरफ़ां इस्तेमालु कया विया। अहिड़ो रुझान तेज़ी सां पखिड़ियो ऐं फारस, यूनान, मकदोनिया ऐं रूमी सल्तनत ताईं चांदी जा सिका राइज थी विया। साॻिए वक़्तु पितल ऐं सोन जा सिका बि ईजाद थिया ऐं सिकनि ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मोहरूं हणणु ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा निशान हणण वारो रिवाज पियो। काग़ज़ वारो पैसो लॻभॻि 800 ईस्वी सन धारे ईजाद थियो। शुरू में काग़ज़ी नाणे खे उॾामंदड़ पैसा सॾियो वेंदो हो। उहो बिलनि जी ॾे वठि वारो निज़ाम हो। बैंक नोट त घणो पोइ 13हीं सदी धारे ईजाद थिया। माहिरनि जो चवणु आहे त महांगाई ऐं मक़ामी नाणे जी अहमियत घटिजण वारो रुझान बैंक नोटनि जी ईजाद जो कारण बणियो। पहिरियों भेरो चीन तरफ़ां 1400 ईस्वी धारे नोट ईजाद कया विया। नज़र न ईंदड़ पैसो। मौजूदा दौर में पैसनि जा बट क्वाइन, पेपाल, गूगल पे ऐं ॿिया केतिरा ई क़िस्म आहिनि। बट क्वाइन डिजिटल पैसो आहे, जंहिं लाइ कंहिं बैंक वग़ैरह जी ज़रूरत न पवंदी आहे। बट क्वाइन जी इंटरनेट ज़रिए हिकु फ़र्द खां ॿिए फ़र्द ताईं मुंतक़िली थींदी आहे। बट क्वाइन हिकु अहिड़ो पैसो आहे जंहिंखे न छुही सघिजे थो, न ई वरी खीसे में खणी सघिजे थो, छाकाणि त उहो न त सिको आहे ऐं न ई वरी काग़ज़ वारो नोट। माण्हू बट क्वाइन वारो पैसो इंटरनेट ते रखंदा आहिनि, उते ई इस्तेमालु कंदा आहिनि। तव्हां कंहिं बि मुल्क में वेही बट क्वाइन ज़रिए का बि शइ ख़रीद करे सघो था। बट क्वाइन जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि त उते नुक़सान बि आहिनि। केतिरियूं ई कंपनियूं ई करेंसी वसूल करण ते वधीक पैसा चार्ज कंदियूं आहिनि। साॻिए वक़्त ते उन करेंसी जो क़दुरु बि हर वक़्तु साॻियो नथो रहे। उन में लाॻीतो तब्दीली ईंदी रहे थी, जंहिं करे माण्हू वॾो नुक़सान बि भोॻीनि था। ख़बरनि जी दुनिया में हाणे पेश कयूं था हिकु मज़मून, जंहिंजो उनवान आहे जिन्सी तशदुद जे ख़तरे हेठि आयल ॿार, जेको लिखियो आहे हमीद अलवाणी। ताज़ो पाकिस्तान जे गादी वारे शहर इस्लामाबाद में 10 सालनि जी नियाणी फ़रिश्ता खे जिन्सी ॾाढाई खां पोइ क़त्ल कयो वियो, जेको इंतिहाई इंसानियत दुश्मन अमल आहे। ॾिठो वञे त ॿारनि ऐं ख़ासि तौरु निढियुनि नियाणियुनि जे केसनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे, जेको असां सभिनी लाइ हिकु ॻणती जोॻो मामिरो आहे। ताज़ो हिकु NGO जी रिपोर्ट मूजिबि 2018 में ॿारनि सां जिन्सी ज़्यादती में गुज़िरियल साल 2017 जी भेट में 11% इज़ाफ़ो थियो आहे। रिपोर्ट मूजिबि 2017 में जिन्सी ज़्यादती जे शिकार ॿारनि जो अंग 3445 हो, जेको वधी 2018 में 3832 ताईं पहुतो आहे। फ़रिश्ता जे वाक़े खां अॻु 6 वरहनि वारी ज़ैनब अंसारी जो कसूर शहर वारो दिलसोज़ वाक़ियो थियो, जंहिंखे बि जिन्सी ॾाढाई करण बाद पिणु क़त्ल कयो वियो। उहो जिन्सी वाक़ियो मासूमियत जे क़त्ल खां सवाइ पंजाब हुकूमत जी साख ऐं नाकामी जो पिणु ज़िंदा सबूत हो।
हिन खां अॻु तव्हांखे यादि हूंदो त निढड़ी, ईमान, फातिमा, फौजिया, लाइबा, सना उमर ऐं केतिरियूं ई ॿियूं मासूम नियाणियूं ॾाढा ई बाद अजल जो शिकार थियूं। उन्हनि सभिनी जो तालुक़ पिणु कसूर शहर सां हो। हिकु ॼाण मूजिबि पाकिस्तान में रोज़ानो 9 खां 12 ॿारनि सां जिनसी ॾाढाई जा केस थींदा आहिनि, जंहिंमें 56% छोकिरियूं ऐं 44% छोकिरा शामिल आहिनि, जिन जी उमिरि हिकु अंदाज़े मूजिबि 6 खां 15 सालनि ताईं हूंदी आहे, जिन जो तालुक़ 65% पंजाब सूबे, 25% सिंध सूबे, जॾहिं त KPK बलोचिस्तान आज़ाद जम्मू कश्मीर में हिननि केसनि जो तनासुब घटि आहे। ॿिए पासे हालत इहा आहे त पाकिस्तान में रोडनि ऐं रस्तनि ते सुम्हण वारनि ॿारनि जो अंग तक़रीबन 90,000 खां 1 लख ताईं आहे, जेको अफ़सोसनाक ऐं हैरान कंदड़ पिणु आहे। उन में घणा ॿार HIV एड्स जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि। उन जा ॿिया केतिरा ई सबब बि आहिनि, पर हिकु सबबु ख़ुदि बेपहुच ॿारनि सां जिनसी ॾाढाई बि आहे। हिन जिनसी ॾाढाई जे वाक़िअनि जो अहम कारण वालिदैन जी लापरवाही, गैर ज़िम्मेवारी, तालीम जो फुक़दान, गुरबत ऐं केतिरनि ई कारणनि सां गॾोगॾु मुआशरती बुरायूं पिणु आहिनि। ॿिए पासे वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमतूं पंहिंजो किरदारु अदा करण में चङे नमूने कामयाब न थी सघियूं आहिनि। इमरान ख़ान साहिब बतौर वज़ीर अज़म पंहिंजे पहिरीं तक़रीर में ॿारनि ते जिनसी ऐं तशदुद वारनि वाक़िअनि ते पिणु ॻाल्हायो हो, पर तक़रीबन 9 महीना गुज़रण बावजूदि को अमली कमु न करे सघियो आहे, जेतोणीकि उन ते सख़्त क़दम खणण जी ज़रूरत आहे। हिते कुझु तजवीज़ूं पिणु पेश आहिनि, जिन ते हुकूमत खे गौर करणु घुरिजे। ॿारनि जे तहफ़ुज़ जा सेंटर्स। ही सेंटर हर ज़िले सतह ते क़ाइमु कया वञनि, जिन में ॿारनि सां थींदड़ जिनसी ॾाढाई जी ॼाण ॾिनी वञे। सेंटर बर वक़्तु जिनसी तशदुद जो शिकार ॿार जी पुलिस रिपोर्ट दर्ज कराइण में मदद करण जा ज़िम्मेवार हुजनि। सेंटर में जिनसी तशदुद जे शिकार ॿार जी कानूनी मदद पिणु कई वञे। सेंटर जिनसी तशदुद जे शिकार ॿार खे ज़हनी, जिस्मानी ऐं नफ़्सियाती मदद करण लाइ पिणु ज़िम्मेवार हुजणु घुरिजनि। तालीमी निसाब। जिनसी तशदुद खां बचाव बाबति निसाब ज़रिए ॿारनि खे ॼाण ॾिनी वञे। TV, वीडियो ऐं ऑडियो ज़रिए ॿारनि खे जिनसी तशदुद बाबति स्कूलनि ऐं कॉलेजनि में ॼाण ॾिनी वञे। ॿारनि खे तस्वीरनि ऐं कार्टूननि ज़रिए मालूमात फ़राहम करणु खपे। संदन प्राइवेट बॉडी पार्ट्स यानी जिस्म जे हसास जॻहियुनि बाबति बि खेनि ॼाण ॾियण खां पासो न करणु खपे, त जीअं हूअ पंहिंजो तहफ़ुज़ करे सघनि। पुलिस सुधारा। इन हवाले सां पुलिस सुधारण जी इंतिहाई घणी ज़रूरत आहे, छाकाणि जो पुलिस कुझु पैसनि एवज़ अहिड़ा केस ॿोड़ियो छॾे। उन में पुलिस सबूत गॾु करण ऐं उन्हनि खे पाण में मिलाइण में कोताही कंदी आहे, जंहिं करे ॾोहारी आसानी सां आज़ादु थी वञे थो ऐं उन जो असरु अदालती कार्रवाई ते पिणु पवंदो आहे। अदालती पासो। केस में देर ऐं सुस्त रफ़्तारी केसनि खे ॿोड़े छॾींदी आहे। जिनसी तशदुद बाद ॿारनि ऐं नियाणियुनि जे क़त्ल ते हुकूमत खे पाण मुरादो नोटिस वठणु घुरिजे ऐं उन में देत वारो कानून लागू थियण खे रोकियो वञे, न त ॾोहारी आसानी सां आज़ादु थी वेंदो। अहिड़नि केसनि में समाजी तोड़े सियासी धुरियुनि खे बि मुतहरिक थियणु घुरिजे ऐं हर क़िस्म जे सियासी ऐं समाजी दबाव खां पासो करणु घुरिजे, त जीअं ॾोहारी केफ़र किरदार ताईं पहुची सघनि। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। वरी मिलंदासूं। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन